काधी हवेलियूं ही माल मिल्कियत ये सब कंहिंजूं रहंदियूं इन्हनि जो केरु वारिस थींदो ॿुधाए मूंखे जीअं न समुंड में हीअं कणियुनि जो नापो नथो करे सघिजे तीअं मुंहिंजे मन में मुंहिंजे अंदर में दर्द जे चुभियल सुहिण जो अंदाज़ो नथी करे सघी मां जे कमरे में थी वञा मूंखे त अकेला ही खाइण थी अचे मां त पन पन थी वई आहियां इहा हवेली न भूत खाना हुजे अक्सर जी सदाऊं ऐं शहज़ोर जे गजगोर जो आवाज़ मुंहिंजे कननि में गुंजण लॻे थो पाणी खां ॿाहिरि कुरड़ीअ चिड़िया हालत बणिजी वई आहे मुंहिंजी ॼण अंदर ख़ाली थी वियो आहे खोखलो थी वियो आहे मूंखे हाणे ख़बर पई आहे त रिश्तो छा हूंदो आहे रिश्ता रत जा हुजनि या समाजी सभु अहम हूंदा आहिनि हाणे हिन दर्द मुंहिंजूं अखियूं खोलियूं आहिनि अक्सा ऐं शहज़ोर जे साम्हूं मूंखे लोड़े छॾियो आहे सभु माया आहे सभु ख़्याल आहे सरकार ऐं ताक़त जे नशे में मूंखां मौत विसरी वियो हादसा ज़हन तां लही विया लालच जे पर्दे अखियूं बंदि करे छॾियूं ऐं अवाम जी क़दर शनाई सां खेॾी रहियो हुअसि संदन वोट जे तक़दुस खे समझी न सघियोसि शहज़ोर अक्सा जे ओच ते विछोड़े मुंहिंजा ताक खोले छॾिया आहिनि तुंहिंजा त सिर्फ़ ताक खुलिया आहिनि मुंहिंजी दिलि जा पखिया उॾिजी विया आहिनि सरदार अली खान तू तो सरकार में पान संभाले भी दे अकेली हवेली में मरी वेंदसि फरसाना सरकार शहज़ोर जे करे हाणे मुंहिंजी सरकार मुंहिंजी न रही आहे ॼण वीरानी गुज़री धुबण में ॾेई वियो आहियां मूं हिकिड़ो घोट करे मोकिलियो ऐं ॿी बाहर करे दफ़न कराई आहे न कर फरसाना ईअं न चइबो आहे मुंहिंजो अंदर त आगी बणिजी वियो आहे सबर कर फरजान आऊं वकार खे औताक में छॾे तोखे आथत ॿेड़ाए विया हवेली में मां बि आहियूं दर्द जे समुंड में लही विया आहियूं हेडे काडे पहुची सुनी तो लाइ उकीर जो समुंडा मुंहिंजी दिल दुखन जो कुन्ना वावड़ा मूला असल फर्स्ट क्लास तो लाइ न के लाइ साईं अक्सा ऐं साईं शहज़ोर जे लाइ सदमे में साह सुकी वियो सुकी वियो त प्यार जो पाणी ॾियूंसि माठ मुकणी मुंह कहिड़ी वारे पासे न कयां फर्स्ट क्लास जो मुंह कहिड़ी ॾे थी वियो बीठो हुजां हाय 100 साल बीठो हूंदुसि सुणी चवे मां चुरा बीठो हुज मेहार बीठो हूंदुसि सुणी सरकार अखियूं बंद कर न मेहार अखियूं बंद मिठा मनठार साह भी बंदा मन जी महकार सुणी इने त थाने में चोरन के भी न कुटीदा चोरन के न कुटंदियो आई मुंहिंजे हथां त मार खाधी तई न चवाती निकुरता असल फर्स्ट क्लास निकुर मुके आजमाइण आयो आहे न गुलाम ओए असां फैसले लाइ राज़ी थियासीं तोते बार विझण खां इनकार कयोसीं त शहज़ोर ॾमरियो ऐं यूसुफ खे सुत कराए छॾी मां ॼाणा थो
मां हर प्लान ॾियण लाइ तयार आहियां। तुंहिंजो मारोट आहे न सारंग, आहे उनखे चओ त को हीलो वसीलो कढे यूसुफ जी चाहना जी कराए। वो चीन हले वियो चीनी ॿोली सिखण। फोन करीस। हा जेकॾहिं नंबर ॾिनई त मां फोन कंदोसांसि। जेकॾहिं हुन खां कमु थी सघे त हाज़िर, न त माज़रत। यूसुफ खे इहो ई जवाब ॾियां। इहो छा कयो? असांजा बकतल आहिनि ॿ। मूॾे हा गुलाम, हिकु त तोते दाख़िल आहे, ॿियो यूसुफ लोड़े किन ॿियनि ते हणी छॾियो। तुंहिंजी ॻाल्हियुनि मां मूंखे लॻे थो त मां ॾोही आहियां, या तव्हां पंहिंजी ॻाल्हियुनि तां फिरी विया। यूसुफ जे करे फिरणो पवंदो। माशाअल्लाह, धमकी न, गुलाम कंहिंजो बि गुलाम न आहे। वकार पुट, जी चाचा साईं। पुट एक गुजारिश कबूल कर दे। हुकुम कयो चाचा साईं, शर्मसार छो था कयो? जेसी ताईं आऊं फारिग थियां तेसी ताईं तूं हितां जो कारोबार हलाए। पंहिंजियुनि ज़मीनुनि सां गॾु मुंहिंजियुनि ज़मीनुनि खे बि संभाल ऐं ॿियो कारोबार बि हलाए। ठीक आहे चाचा साईं। कमदार, जी सरकार। आऊं कराची थो वञा। फोन आयो आहे, काबीना जी मीटिंग आहे। भले सरकार, भले सरकार। मूं वकार ख़ान खे चयो ज़मीनुनि संभालण ऐं ऑफिसरनि सां लह चुप में बीठो ऐं ही हवेली में ई रहंदो। जीअं तव्हांजो हुकुम सरकार, हुकुम सरकार। तूं खेसि मदद कजांइ जेसी ताईं ही मामलातनि खे सम्झे। बिल्कुलु सरकार, बिल्कुलु सरकार। जेकॾहिं वकार अली ख़ान हिकिड़ी विख वधाईंदो न त ही कमदार 100 विखो अॻिते वधाईंदो। ॾिस कमदार, कमी महसूस न थिए। चाचा साईं भरोसो रखो, शहज़ोर अली ख़ान जो हाल त न भरे सघंदुसि, पर कोशिश ज़रूर कंदुसि। मूंखे उम्मीद आहे पुट। चाचा साईं टैगोर हिकिड़े हंध लिखियो आहे। छा लिखियो अथसि? लहंदड़ सिज चयो त मूंखां पोइ केरु कंदो रोशनी, टिमकंदड़ ॾींहुं चयो त आऊं कोशिश कंदुसि। मूंखे बि तो मां इहा ई उम्मीद आहे वकार पुट। तव्हां घबरायो ई न सरकार। आऊं अॼु हलियो वेंदुसि, वरी सुतत ई वापसि ईंदुसि, जीअं वकार खे ऑफिसरनि सां मिलाए सघां, त जीअं खेसि कंहिं बि कम में ॾुखियाई पेश न अचे। बाबा ने ॾुखियाई छो पेश ईंदसि, पर ख़ुदा रखासा जेकॾहिं ॾुखियाई का पेश आयसि बि त ही फोनूं कढियूं पयूं न, पाण ई तव्हांखे ॿुधाए वठंदो। हा चाचा साईं, कमदार दुरुस्त पियो चवे। कमदार, ड्राइवर खे चओ त गाॾी तयार करे। हाज़िर हाज़िर सां। यार, मुंहिंजो अंदर ख़ाली थी वियो आहे। जेकॾहिं तूं मुंहिंजनि तवक़ातुनि ते पूरो लहंदे ताऊं वरी जी पवंदुसि। अलाह साईं तोखे वॾी ॼमार ॾे। हींअर न तोखे मां हिते ॾिठो ॾेढ वांगुरु सफ़ा ईअं फूकिजी वेंदे। कमदार खां बची आहे मुश्किल, पर वरी बि ॾिसजे। मां तोखे ॾिसी रहंदुसि कमदार। मां नथो चाहियां त शहज़ोर जे वाक़े दौरान तोखे कुझु थिए।
हेड़े शहज़ोर अली खान न रहियो त तूं वरी ये सीनू ताड़ी थो लोहार खे सऊदी मोकिले वरी तूं हिते मन मस्ती थो कर। हाँ अड़े करे न ॻाल्हाए, गलियूं न कठी वठाए जरक तोखे ख़बर आहे न गुलाम कंहिंजो बि गुलाम न आहे। ॿुध में बोला बकर कमदार सां थो ॻाल्हाए। अरे हाणे कमदार फुल पावर में आहे, फुल पावर में। सरदार अली खान मूंखे अथॉरिटी ॾेई छॾी आहे। हींअर न तोखे मां हिते ॾिठो बेडर वांगुरु सफ़ा ईअं फूकिजी वेंदे। कमदार खां बची आहे मुश्किल पर वरी बि ॾिसजे। मां तोखे ॾिसी रहंदुसि कमदार। मां नथो चाहियां त शहज़ोर जे वाक़े दौरान तोखे कुझु थिए। हाँ सही लौट जो तू कमदार सां गड़बड़ कर गड़बड़ करे कमदार सां ऐं बची आहे त मुश्किल वरी बि ॾिसजे। अरे मां चवां थो मुड़ मुखा न त पोपट वांगुरु चिबाटजी वेंदे। ईअं थी वेंदे जो तोखे तुंहिंजा मालिक बि कोन सुञाणींदा। शहज़ोर केॾो ॾिघो हाँ उहो बि मूंखे कुझु न करे सघियो। तूं साईं न कर। मां चवां थो ॾाहो थी मजबूर न कर। अरे गुलाम खे तो ईसाई न चओ कमदार खे। ही कहिड़ा कमदार? सरकार बेरालीअ जे बाग जी मोरिया हिकिड़ी नई सटड़ी बि बस सिधो वञी सेवण करंदो। कमदार आस्ते ॻाल्हाए। हलियो वञी ता। मुख्तार अली खान आईंदा या उॾार बर्दाश्त कोन कंदुसि। लगाम ॾे पंहिंजे हिन थकल घोड़े खे उॾी न वञे। गुलाम कंहिंजो बि गुलाम न आहे। इहो गुलाम आहे न? हा गुज़ार इन गुलाम जो बड़ी कुझु दिमाग़ ख़राब थी वियो। ॿी ॻाल्हि ॿुधायांव सरकार, हिन वटि हिकिड़ी परी बि अथव परी। सरदार अली खान सां ॻाल्हाए संग गॾोसि कद झुकाए हले न सरकार। संग जी ज़रूरत न आहे। बाक़ी मां चाचा सां ॻाल्हायां थो। जी जी मां साथ मासी फोन कई हुई त पहुची वई आहे। तव्हां इंतजार? मां इंतजार में आहियां। वरी तू पुछींदो त छाजे इंतजार में? हा न न वीज़ा मोकिल न। समझा थी त अमेरिका जो वीज़ा सोलो न आहे मिलण। कुछ वक्त जे लाइ विजिट वीज़ा मिली सके थो या न? मिली सके थो त कोई देर छा जी। कुछ वक्त अची रिलैक्स थी वेंदम। आई शॉल बी थैंकफुल टू यू फॉर एवर। ओके अल्लाह हाफिज़। कंहिंजी शुक्रगुज़ार थी थे बिनफ्शा? मां साता अमेरिका जी वीज़ा जे लाइ गुज़ारिश कयां। मूंखे मौत जो वीज़ा ॾेई तूं अमेरिका थी वञे? मौत जो वीज़ा? मूं? हा आलम आश्कार ॻाल्हि आहे। तुंहिंजे करे सरदार अली खान मूंखे दरबदर कयो आहे। नौकरी वई, सुकून वयो, घुमण फिरण वयो।
तूं ख़ुशि न थी त अमेरिका वेंदी। माजिद, मां खुद सरदार अली खान जी सतायल आहियां। पोइ हिकिड़ी ॻाल्हि कर। कहिड़ी? मूंसां शादी कर। शादी ऐं तोसां? भला मूं में कहिड़ी कमी आहे? तूं होश में त आहीं माजिद? इहो तो फटाको कीअं तो छोड़ी? फटाको न, पिस्टल समझ बिनफ्शा। मां तय कयो आहे तुंहिंजो जवाब हा में घुर्जे। सोचे समझे हा करणी पवंदई। माजिद, उन्हनि जी ज़मानत कराए जीअं नांग वांगुरु पंहिंजनि ॿिरनि मां निकिरनि। ॿियो न, रुगो शहरयार धमकिन में जान छॾे। न बाबा गुलाब, जेस ताणी कोर्ट फैसलो न थी ॾे तेस ताईं न छा कंदुसि न ई संदसि ॻाल्हि में ईंदुसि। मता नरम दिल थी या हू ठगी करे केस तां हथ खणाए। ठगी कहिड़ी कंदो? इहो जो तोखे पुट तस्लीम करे ऐं मामलो दफ़न करे अॻिते हली फिरी वञे ऐं ख़ुदा न ख़ास्ता नुक़सान ॾे। इहो ख़्याल कीअं आयो बाबा गुलाब? संदसि धीउ ऐं पुट एक्सीडेंट में फोत थी चुका है। इहो बहानो करे तॾहिं इहो ख़्याल आयो। बाबा गुलाब, थोड़े जे दिल सां बि क़बूल करे न या मञे तॾहिं बि ॻाल्हियुनि में कोन ईंदोमांसि। कोर्ट साबित कंदी त प्रेस कॉन्फ्रेंस कंदुसि, इहो बि रिकॉर्ड ते ईंदो ऐं दुनिया आॾो ज़ाहिर बि थींदो। कोर्ट जी मर्ज़ी आहे, भली कहिड़ो बि फ़ैसिलो ॾे। असांजा दलील ऐं साबितियूं पुख़्तियूं आहिनि। तव्हां ॿिन्ही जा नाला बि वकील शाहिद तौर शामिल कया आहिनि। असां बि कोर्ट में पेश थींदासीं। जी अम्मा। ज़ाहिर आहे हिकु अहम मामलो आहे। कोर्ट साबितूं त घुरंदी न इंसाफ़ जे लाइ। बिल्कुलु बाबा गुलाब। मां कोर्ट में बयान न ॾेई सघां त पोइ? ॾियणो पवंदो। हा मां कोर्ट बयान घुरियो त ॾियणो त पवंदो। कीअं ॾींदसि बयान अबा? अम्मा वकील खां पुछी तोखे सम्झाईंदुसि। पोइ बि परेशान थियण जी कहिड़ी ॻाल्हि आहे? सच सच आहे, कोन मुंझंदी है नेमत। नौ नंबर। हेलो केर? इनखे ॾिसी वठिबो ऐं ॿुधाए छॾ। केर हो? ॿुधाए केर हो पुट शहरयार? खैरा बाबा खैर। जावेद, ईअं थो लॻे ॼण मौत करीब अची वियो। भई सनोबा, मायूसी जी ॻाल्हियूं न कर। मायूसी बि जिंदगी जो हिस्सो आहे। मञा थो, पर मायूसी जिंदगी जा पल खुटाईंदी आहे। मायूस माण्हू त दिल बर्दाश्त न हूंदो आहे, ॿिए खे बि मायूस करे छॾे। मायूसी हाल ओरण सां घटि बि आहे। बराबर, मायूसी माण्हू हुजे पर दिल में दफ़न करे पुर करे छॾे, महकजे त बहितर आहे। अलाए छो तोखे मायूसी वकोड़ी वई आहे। सरदार अली खान जी ख़बर पई आहे?
साथ तो ॿुधायो हुई त जवान पुट ऐं धीअ हुनजा फौत थी विया आहिनि। इन ॾुख में घिरजी वियो। मूं इहा ॻाल्हि त कोन कई। ॿी कहिड़ी ॻाल्हि आहे सोना? कराची पहुची वियो आहे। त इन में मायूसी जी कहिड़ी ज़रूरत आहे? वो पेश आयल हादसे जो दुख बर्दाश्त करे छॾियो त कोन बख़्शींदो। अॻ में कहिड़ो बख़्शियो अथसि? न बख़्शींदो त मां बि सोचियो आहे। सिर्फ़ तूं हिमत कर। हिम्मत? या त मूंसां हल, कुझु ॾींहं तरसी निकाह करे छॾियो, मामला ऐं ख़दशा ख़तम। एॾी तकड़? सिर्फ़ तुंहिंजी परेशानी दूर करण लाइ थी चाहियां, न त मूंखे का तकड़ आहे। इन सां त परेशानी वधी सघे थी जावेद। हिकु ॻाल्हि चवां, ग़लति न सम्झाए। न चओ। हूअं तुंहिंजा तालुकात मतिलबु तुंहिंजा वास्ता वस्ती आहिनि, सुञाणप ऐं सग वॾी आहे। बाक़ी सरदार अली ख़ान खे शह ॾियण लाइ मायूसी आहे। वास्ता इस्तेमाल करण नथी चाहियां। छो? बस इन ॻाल्हि त लही वई। सौदेबाज़िन वारी बाज़ार में मोटी वञण जो मक़सदु तूं सम्झी थो न जावेद? समझो। इहो ई सबबु आहे जो कंहिंजो थोरो सरदार अली ख़ान खे शिकस्त ॾियण लाइ कम नथी आणणु चाहियां। हल हल त हलूं। काॾे? मां सरदार अली ख़ान सां ताज़ियत थी करणु चाहियां। किथे? संदसि ऑफिस। न हुजे त? मोटींदसि। खेसि जवाब न मिलंदो त? ठीकु आहे। साईं जयकारो बजी राजा। माण्हू पत्थर आहे, वक़्तु गुज़रण सां गॾु विसारे वेंदो आहे, पर शायदि आऊं विसारे न सघां। अलाए अलाए छो मुझी दिल शहज़ोर अली ख़ान जी मौत के कबूल ही कौन थी करे। सर सही था फरमायो। फट छुटी वेंदा आहिनि पर रेड़ न लहंदा आहिनि। घाह भरिजी वेंदा आहिनि पर निशान रहिजी वेंदा आहिनि। बिलाश पत्थर पराओ सूर पैज। बहरहाल अवां जी मेहरबानी। सर मां हलां थी, थोरो कमु आहे। इट्स ओके, ठीक। हाँ तूं कोर्ट जो है? सर वकील हाज़िरी वठी छॾी। जज साहब ॿी हाज़िरी लाइ पाबंद कयो आहे। ओके जी सर। हाँ तो शहरयार जो बिलो कयो। सर तव्हां चयो त मां हिन कम जे लाइ ॿिए खे लॻाईंदुसि। मूंखे कम घणा यादि ई न रहियो। तूं बिलो कर। सर मां छा बिलो कयां? सर जिन खे घर जे कब्जे लाइ चयो हो उन्हनि जी वाहर ई नथी। सर उहे बिगड़ी पिया आहिनि। तूं उन्हनि जी वाहर कर, उन्हनि जी ज़मानत कराए। जीअं नांग वांगुरु पंहिंजनि ॿिरनि मां निकिरनि। ॿियो न, रुगो शहरयार धमकिन में जान छॾे। सर चवण न कंदा। हो तूं ज़मानत में मदद करीं, असांखे छा कंदा? वरी बि हू शहरयार ते नंबर पर तूं ख़ामोश थी वेंदो। सर अर्ज़ु कयां? अच्छा सर नाराज़ न थिजो। न थींदुसि, हू ॻाल्हि कर। सर शहरयार अगरि अव्हां जो फर्ज़ंद आहे त पोइ ॻाल्हाइण में अचो। मञोसि त बहितर आहे। हिन वक़्तु अव्हांखे ज़रूरत बि आहे। रहमत
मां त तो लाइ वाझाईंदसि हाणे कोशिश कंदसि त तोसां कावड़ ख़तम कनि। तूं अकेली आई घर में अॻ में ई कावड़ हलाइनि किथे शक न कर। पर हिन भेरे जेको हुनजी अखियुनि में तूफ़ान ॾिठुम वो ख़ुफ़ायो तो हो। मूंखे ख़बर अथई छा चयईं? पर हुजा त पोइ हीअं त ताईं पुछंदो रहां। चयईं मूंसां शादी कर। तूं परेशान न थी सनोवर, हींअर तूं घर वञ, मां हुते अची पोइ तोसां तफ़सील सां ॻाल्हायां।